अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन अली काज़ी में बलिकार आवां यासिर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। कमली साहब, थैंक यू यासिर। अली साहब, अॼु DGISPR साहब जेको आहे उहो पंहिंजी तवील प्रेस कॉन्फ्रेंस कई, कलाक सवा कलाक जी प्रेस कॉन्फ्रेंस हुई। हुननि सॼियूं ॻाल्हियुनि खे वरी एक्सप्लेन कयो जीअं पहिरियों कंदा रहिया आहिनि। 9 मई ते हुननि जो उहो ई मौक़िफ़ आहे। बन्नू वाक़े ते हुननि चयो असांजो SOPs आहिनि, असांजी जेको आहे रिक्वायरमेंट उन ते ईअं ई थींदो आहे ऑपरेशन, मतिलबु कि जे इंतिशारी टोले जे मथां। पर हुनजी ॻाल्हि इहा हुई त ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम जेको आहे उहो को हिकिड़ो ऑपरेशन न आहे, उहो हिकिड़ी काउंटर टेररिज़म जी पूरी कैंपेन आहे जंहिंमें नेशनल एक्शन प्लान जेको पहिरियां आयो उनखे रीइनवगरेट कयो वियो आहे, उनखे रिवाइज़ कयो वियो आहे, उनखे ॿीहर जॻायो वियो आहे। पर कुझु इलीगल गैर क़ानूनी पॉलिटिकल माफ़िया जेको आहे उहो इनखे रोकण जी कोशिशि करे थो। जी, सो हिकिड़ी ॻाल्हि त चिटी DGISPR करे छॾी त हीउ जेको हो त ऑपरेशन को नओं शुरू थींदो ऐं को लॻ प्लान थींदी, चयो न अहिड़ो न आहे। इहो नेशनल एक्शन प्लान जेको हलियो पियो ऑपरेशन जो तसलसुल आहे, इहो सभु वाज़े कई DGISPR। लेकिन DGISPR जो जेको बाक़ी शयुनि में मौक़िफ़ हो काफ़ी हद ताईं उहो सियासत ऐं सिविलियन साइड ते हो, सिविलियन हुकूमतनि जे साइड ते सियासत। मिसाल उते जुमिलो चयूं त एतिरी संजीदा जेके सीरियस क़िस्म जा हसास सीरियस मसइला आहिनि उनखे सियासत जी नज़र कयो वञे थो। त यानी छा मतिलबु थियो त सीरियस मसइला आहिनि ऐं सियासत हिकिड़ी गैर संजीदा शइ आहे न, जेको चयो वञे त यार तव्हां हिकिड़ी संजीदा शइ खे मश्किरी लाइ वेठा आहियो, त सीरियस शइ खे संजीदा शइ खे तव्हां सियासत जी नज़र कयो था। माना सियासत हिकिड़ी गैर संजीदा ऐं गैर ज़िम्मेवाराणी हिकिड़ो ॻाल्हि आहे। ॿियो सिविलियन हुकूमतनि लाइ जेको चई, हाणे उनखे PTI वारा सिर्फ़ु मौजूदा हुकूमत लाइ ॻाल्हि पियो करे। उमर अयूब हू चए पियो त चार्जशीट त हीअ मौजूदा सिविलियन हुकूमत ते चार्जशीट हुई DGISPR जी। ऐं सम्झां थो त हीअ त सिविलियन हुकूमतूं जेके माज़ी में बि रहियूं ऐं हाणोकी सभिनी ते चार्जशीट हुई। छाकाणि त जॾहिं चवनि था त 2014 में हीअं थियो त 2014 में हाणोकी हुकूमत त कोन हुई, या जॾहिं चवनि था त 30,000 मदरसा आहिनि उन मां सिर्फ़ु 16,000 मदरसनि खे रजिस्टर कयो वियो आहे, बाक़ी 50% रजिस्टर न आहे। त सिर्फ़ु ही PDM सरकार तुंहिंजी ज़िम्मेवार न आहे, त पोयां खां किसो हलंदो। जॾहिं हू चवनि था त असां हिकिड़ी शइ खे क्लियर कयूं था ऐं पोइ इहा ज़िम्मेवारी हुते जी जेके ॿिया आहिनि इदारा, ज़ाहिर सिविलियन पॉलिटिकल इदारा, सिविलियन इदारा सूबाई, ठीकु आहे, सिविलियन इदारा, पोइ उन्हनि जी ज़िम्मेदारी आहे त जॾहिं असीं तव्हांखे इलाइक़ो क्लियर करे ॾियूं था, स्टेबल करे ॾियूं था, त पोइ तव्हां हुनखे वापसि बिल्ड कयो ऐं माण्हुनि खे हुनजी मालिकी ॾियो त जीअं उते वरी ॿीहर उहा शइ न थिए। न त फ़ौज हिकिड़ी हिन विशस साइकिल में फासी पवंदी त असीं क्लियर कयूं, होल्ड कयूं, वरी थोरे ॾींहंनि खां पोइ अचूं, वरी हुते गंद थियलु हुजे ऐं फाथल। छो सिविलियन हुकूमतूं शायदि हवालो हू सवाद जो बि ॾियणु चाहींदा हूंदा, ॿियनि मतिलबु मुख़्तलिफ़ जायुनि ते जिते फ़ौज क्लियर कयो ऐं वरी बाद में हू शयूं शुरू थी वयूं। सो सिविलियन हुकूमतूं ते चार्जशीट हुई, जंहिंमें ज़ाहिर नवाज़ शरीफ़ जी हुकूमत बि, शहबाज शरीफ़ जॾहिं चीफ मिनिस्टर हुआ 2017 ताईं, 13 खां 17 ताईं, हुनमें हू हुकूमत बि शामिलु थी वई। उनमें PDM जी हीअ जेका 2 सालनि वारी सरकार हुई उहो बि शामिलु थी वई, हुनमें PTI जी सरकार बि शामिलु थी वई, हुनमें अॻु पीपल्स पार्टी जी सरकार शामिलु थी वई। सो समूरी सिविलियन हुकूमतूं ते बि हिकिड़ी तरीक़े जी चार्जशीट हुई। लेकिन मुंहिंजो ज़हन ईअं ओचितो वियो त जॾहिं हू या मिसाल इहो चवणु त भई हीअ जेके बेनामी अकाउंट आहिनि, हाणे बेनामी अकाउंट जंहिंमां चवनि था त पोइ दहशतगर्द फ़ाइदो वठनि था, त बेनामी अकाउंटनि जो जेको वॾो ज़िक्र फ़िक्र थियो जिन्हनि शख़्सियतनि लाइ, चाहे हू पीपल्स पार्टी जा हुजनि, चाहे हू नवाज़ लीग जा हुजनि, उन्हनि जी अक्सरियत हू वॾनि नालनि जी हुई जेके हींअर हुकूमत में आहिनि। PTI जी नवाज़ लीग जी लीडरशिप लाइ बि चयो वियो ऐं पीपल्स पार्टी लीडरशिप लाइ हू चयो वेंदो त अलाए गोलगप्पे वारे जो अकाउंट आहे, अलाए कंहिंजो अकाउंट आहे, रिक्शे वारे जो रिक्शे वारे, इहे सभु ॿुधासीं न, गोलगप्पो ऐं दही बड़े ऐं इहे सभु अकाउंट ॿुधासीं। त यानी सिविलियन हुनजी ॻाल्हि थी पई ऐं चई त हीअ लुट मार लाइ वेठा आहिनि। NCB कार्स उन्हनि में टेररिस्ट ट्रेवल था कनि। ठीकु आहे, हाणे ॻाल्हि, लेकिन जॾहिं हू चवनि था त जॾहिं ज़िक्र कनि था त 2 टे शयुनि जो जेके काफ़ी हद ताईं अफ़गानिस्तान सां जुड़ियल आहिनि। मिसाल
ऐं ईरान या ईरान, यस। ठीकु आहे। चवनि था त भई पेट्रोल चोरी जो अचे थो छो नथो रुकिजे, या हू जॾहिं चवनि था त गाॾियूं स्मगल थी अचनि थियूं, अनरजिस्टर्ड गाॾियूं हुजनि थियूं, उनमें टेररिज़म थिए थो, या हू चवनि था त पासपोर्ट 6 मुल्क लॻनि था अफ़गानिस्तान सां, रुगो पाकिस्तान में बिना पासपोर्ट जे किसो हले थो। त सर ॻाल्हि इहा आहे त बॉर्डर्स खे सिक्योर करणु छा सिर्फ़ु सिविलियन कस्टम वारनि जो कमु हूंदो आहे, ऐं हूंदो आहे त ख़बर न आहे, पोइ छा हुते असांजी जेका मिलिट्री आहे उहा बि त को निगरानी कंदी हूंदी त हीउ कीअं पेट्रोल थो अची वञे बॉर्डर मां? ज़ाहिर हेॾी वॾी ट्रक, ठीकु आहे, लेकिन उहे चई सघनि था त भाउ असांजो कमु न आहे, हीउ कस्टम्स वारनि जो कमु आहे, FIA वारनि जो कमु आहे। FIA न, बॉर्डर ते FIA न हूंदी आहे, न हूंदी आहे, इमिग्रेशन वारा कुझु इमिग्रेशन वारा हूंदा आहिनि। लेकिन आउं हिन खां पोइ थो हलां, सो इहो कमु सिर्फ़ु सिविलियंस कनि पिया। इहा अजीब ॻाल्हि आहे त बिल्कुलु आलम अश्कार थिए थो ऐं सिविलियंस हुकूमत नथियूं रोकनि, इन मां टेररिज़म जो पैसो। लेकिन अफ़गानिस्तान जी जेका पॉलिसी आहे ऐं जेको ही अज़ाब अॼु असीं पाकिस्तान में भोॻियूं पिया बिकॉज़ ऑफ अफ़गानिस्तान, सभु चाहे बिना पासपोर्ट जे ही जेको सभु कुझु अफ़गानिस्तान मां थिए पियो असां सां, इन जी अगरि तव्हां बुनियादु ॻोल्हींदो त ज़िया-उल-हक़ जी हुकूमत हुई न, ज़िया जी पॉलिसी हुई, ऐं ज़िया डेफिनेटली को सिविलियन गवर्नमेंट न हुई, सो मार्शल लॉ। ऐं असां अमेरिका मोहब्बत में या पंहिंजी हुन महिल ज़िया-उल-हक़ पंहिंजी हुकूमत जे दवाम लाइ हुन सभु कुझु हिकिड़ो मेनस असांखे अज़ाब ॾेई छॾियो, जेका पोइ ज़िया जी जेके बाक़ियात हुयूं, हमीद गुल ऐं ही सभु डिघे अरसे ताईं ॾहाकनि जा ॾहाका असांखे सम्झायो वियो अफ़गान महाजरनि खे कुझु न चओ, हीअ असांजा भाउ आहिनि, अफ़गानिस्तान असांजी स्ट्रेटेजिक डेप्थ आहे, 5 सूबो आहे, अलिफ आहे, बे आहे, मदर ऑफ तालिबान जा आर्टिकल लिखिया वेंदा बेनज़ीर जी बात। ठीकु आहे। ऐं तालिबान जेके आहिनि ही जेके पर सो इहे न आहे त उहे ज़िम्मेवार न आहिनि। सो आउं सम्झां थो त जेको ही अॼु असीं भोॻियूं पिया उन में सिविलियंस एज़ वेल एज़ जेको असांजी इस्टेब्लिशमेंट जी बाज़ी जी पॉलिसीज़ हुयूं उहे इक्वली रिस्पॉन्सिबल आहिनि, इक्वली मुशर्रफ जे राज। अच्छा, पोइ इहो चवणु त भई सिविलियंस परफॉर्म नथा कनि, मूंखे यादि आहे को वक़्तु हूंदो त मदरसा जेके असांजे इंटीरियर सिंध में हूंदा, कई मदरसा हूंदा, उन ते लोकल DC SP बि उनजे वेझो बि न वञी सघंदो, छाकाणि त हुनखे हिकिड़ी छपर छां हुई, हुनखे हिकिड़ी उन्हनि खे हिकिड़ी हू मिलियल हुई, एमनेस्टी मिलियल हुई। कराची में अहिड़ा मदरसा हुआ, अलाए केतिरा उभरिया ई उन टाइम ते देवर ठाहिया विया, सभु कुझु। त चवण जो मक़सदु गुज़ारिश इहा करणु चाहियां पियो त अगरि स्टेट, आई एम ग्लैड कि ही सभु शयूं DG ISPR चयूं त ही सभु वाकई में मसाइल आहिनि, भई छो पेट्रोल अचे थो, छो स्मगलिंग गाॾियूं अचनि थियूं, छो अफ़गानिस्तान खे वीज़ा खां बग़ैर अचणु ॾिनो वञे थो, छो मदरसा रजिस्टर नथा थियनि, छो असांजी हिकिड़ी जेको आहे हिननि खे असांजा एसेट तस्वर कया वेंदा त हीअ साईं असां लाइ रिज़र्व फोर्स आहिनि, हीअ जेके मुजाहिदीन आहिनि, हीअ जेके जहादी आहिनि। अगरि रियासत हिन सभिनी शयुनि खे रिविज़िट करे पई त भलोड़ ॻाल्हि आहे, तमामु भली ॻाल्हि आहे। जेकर DG ISPR अगरि इहे चए पियो त यानी ॻाल्हियुनि में लॻे पियो त देयर इज़, जॾहिं ही ओपननेस अचे पई त हाणे हिन में सुवाल इहो ब्लेम गेम सिर्फ़ु करणु त सिविलियंस कयो, छाकाणि त छा सिविलियन हुकूमतूं पाण छा इस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी खां सवाइ अची वियूं? हे जेके ॿीहर सेटल थिया टेररिस्ट अची TTP, न उहो आउं न अच्छा तव्हां अब्दुल्ला मलिक कंदकोट मां जी। मलिक साहब छा चवणु चाहींदा? सर मां इहो चवणु चाहियां थो त इंसान जेकॾहिं का ग़लती कंदो आहे त पोइ उन ग़लती खे सुधारण लाइ कंहिं दुरुस्त क़दम खणंदो आहे त जीअं सुधरे, पर असांजी इस्टेब्लिशमेंट या असांजो गवर्नमेंट जेके क़दम खणे थी, हाणे जीअं मखसूस सीटनि जो हिकिड़ो मसइलो आहे जेको सुप्रीम कोर्ट ताईं वियो आहे, सुप्रीम कोर्ट हुन जो फ़ैसिलो ॾिनो आहे, जेको हक़ आहे माना आई थिंक आज़ाद उम्मीदवार या तहरीक इंसाफ़ वारा जेके बि आहिनि उन्हनि जो हिकिड़ो हक़ आहे, छो जो माना सीटूं उहे ई खटे आया आहिनि त उन्हनि जो ई हक़ ठहे थो। हाणे उन ते एॾो माना इख़्तिलाफ़ पवणु, उनखे धमकियूं ॾियणु, वज़ीर आला लेवल ताईं जजनि खे धमकियूं ॾियणु, ॻाल्हि न मञणु, माना असां न मञीदासीं, सिधो त नथा चवनि, इनडायरेक्टली चवनि था त असां माना हिननि ॻाल्हि खे एॾो कंदासीं जो माना इहो कमु थींदो ई न अमली तरह सां। त माना हीउ छा हले थो असांजे मुल्क में? माना सुप्रीम कोर्ट जो बि जेकॾहिं हुकुम नथो मञियो वञे ऐं असांजे जेके माना 180 सीटूं खटे आया उहे हाणे माना ईअं सम्झो अक़लियती में वेठा आहिनि, आवाम जो बि मैंडेट खे नथो मञियो वञे त पोइ पाकिस्तान काॾे वञे पियो? मां अली काज़ी साहिब खां थोरो राय वठणु।
ठीकु साईं, ॿियो बि कॉलर नवी बख़्श साईं कश्मीर मां। जी तईम साहब छा चवणु चाहींदा? साईं जाफ़र साहब सलाम अलैकुम, तव्हांखे अली साहब छा चवां साईं जेका अॼु माना DGISPR तरफ़ां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे उनमें उन्हनि वाज़ह तौर ते माना इहा निशानदेही करनि पिया त बाबा जेको कुझु थिए थी रहियो आहे अॻु या पोइ जेको थींदो रहियो आहे उनमें माना PTI ऐं तालिबान वग़ैरह इहे मुलविस आहिनि। PTI खे बाक़ाइदा माना धुर सम्झनि था त बाबा अदम इस्तेकाम जेको मौजूदा पाकिस्तान में आहे उन में हिननि जो वॾो किरदारु आहे। ॿियो साईं जेको आहे PTI जे तरफ़ां जेके प्रेस कॉन्फ्रेंस करनि था उनजो जेको सदर आहे गौहर अयूब हुजे या इहो अयूब खान वारो पोटो हुजे, इहे सारे मतिलबु सिर्फ़ु पश्तून हिकिड़ो टोलो अची मखसूस टोलो अची प्रेस कॉन्फ्रेंस करे थो, ॿियनि सूबनि जा माण्हू हिन वटि आहिनि ई कोन। इन ते अली साहिब रोशनी जी महिरबानी थींदी। ठीकु साईं। साईं पहिरीं हू ॻाल्हि जिते कई पे त DGISPR मलिक साहब ऐं तईम साहब जी ॻाल्हि ते अचूं था त मूं गुज़ारिश कई पई त अगरि रिविज़िट जो ख़्यालु अची वियो आहे त तमामु भली ॻाल्हि। हीअ सभु नुक़्ता जेके रखिया अथनि ऐं जेको सिविलियंस खां शिकायत आहे सिविलियन हुकूमतनि खां उहो पोइ भला हिन ॻाल्हि ते त हिकिड़ी अच्छा ख़ुदि जुडिशरी लाइ चयूं त भई ATC जेके एंटी टेररिस्ट कोर्ट्स आहिनि हू यानी 12-13 माण्हुनि खे सिर्फ़ु सज़ाऊं ॾिनियूं आहिनि, कुझु ख़ासि नथो थिए त चलो पोइ हिकिड़ी अगेन दिस कॉल्स खे हिकिड़ी जॉइंट सिटिंग कनि, मतिलबु बजाए प्रेस कॉन्फ्रेंस जे थ्रू वाया मीडिया हीअ सभु हिकिड़ा लेजिट हिकिड़ा बिल्कुलु जेन्युइन कंसर्न्स आहिनि ऐं हिकिड़ा जेके आहिनि टेंजिबल ॻाल्हियूं आहिनि, ठोस ॻाल्हियूं आहिनि। ऐं इहे ॻाल्हियूं असां तव्हां जहिड़ा माण्हू पहिरीं लिकी कंदा, पोइ अख़बारनि में करणु शुरू कया, पोइ TV त हाणे त हिकिड़ी को राज़ न। हाणे अगरि DGISPR असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जो स्पोक्स पर्सन अगरि इहा ॻाल्हि खुलेआम चए पियो त पोइ हिनजो सदबाब थियणु खपे न सर, छाकाणि त इहो त पाकिस्तान जा माण्हू हज़म माण्हुनि खां न थींदो त फ़ौज हिकिड़ी शइ चाहे थी ऐं शहबाज़ हुकूमत उहो न पई करे, ज़ाहिर आहे इहो त थोरो हज़म न थींदो, ज़ाहिर आहे मे बी ईअं हुजे लेकिन इहो थोरो हज़म न थींदो। जी हा। तंहिंजे करे अगरि त हिन मसइले जो हल ऐं हीअ हल थियण जोगा मसइला आहिनि न, बॉर्डर सील करे छॾणु, बॉर्डर ते गाॾी कोई ईअं निकिरी ईंदी छा, या पेट्रोल जेको आहे उहो डॿे में भरे त केरु न अची वेंदो, ज़ाहिर ट्रॉलर्स हलनि पिया, सभु कुझु थिए पियो त आख़िर छो नथो थी सघे? अफ़गानिस्तान ॾे हिकिड़ी कंसेंसस पॉलिसी छो नथी डेवलप थी सघे, छो नथी थी सघे थी पर सो थियणु खपे। मुंहिंजो ख़्यालु आहे त अगरि DGISPR खुलेआम इहा ॻाल्हि कनि पिया यानी मीडिया में कनि पिया त हीअ हिकिड़ो इजलास छो नथो कोठाए सघिजे ऐं डायलॉग थिए इंक्लूडिंग PTI। ऑफकोर्स ॾिसो न, अगरि तव्हां अच्छा PTI ॾे ॾिसो, तव्हांजे 9 मई ॾे जेको बि स्टैंड आहे असांजी इस्टेब्लिशमेंट जो उहो त क्लियर आहे, जो उन्हनि वरी हुनखे वज़ाहत कई त सही सभिनी खे न बख़्शियो वेंदो, कटेरे मांदो वेंदो, उहो ठीकु आहे, तव्हां पंहिंजे मौक़िफ़ ते बयानीअ ते रहो, लेकिन PTI हिकिड़ी रियलिटी त आहे न, मोस्ट पॉपुलर पार्टी आहे हिनमहिल। साईं मलिक साहब जेके ॻाल्हि कनि पिया त सही अगरि सुप्रीम कोर्ट जो बि फ़ैसिलो न पिया सही, बेसिकली इहे सभु हुन एजेंडा ते अचणु खपे त अगरि असीं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि खे न मञंदासीं, असां पंहिंजा सही ऐं ग़लति ठाहे वेही रहंदासीं त पोइ हर को पंहिंजो सही ऐं ग़लति ठाहींदो। अगरि असांजी इस्टेब्लिशमेंट चवंदी बसि हीअ सही आहे, असां चई छॾियो आहे सही आहे, तंहिंजे करे सही आहे, हीअ ग़लति असां चई छॾियो आहे ग़लति आहे, त थी सघे थो पोइ सुप्रीम कोर्ट बि चए थी भई असांजो सही ऐं ग़लति हीअ आहे, पोइ इलेक्शन कमीशन चए थी असांजो सही ऐं ग़लति हीअ आहे, पोइ सुभाणे अगरि सिविलियन हुकूमत चए थी असांजो सही ऐं ग़लति हीअ आहे, सुभाणे PTI चए थी असांजो सही ऐं ग़लति हीअ आहे, त पोइ हर कंहिंजा सही आहिनि, हर कंहिंजा ग़लति आहे, त पोइ टकराउ आहे। तंहिंजे करे सही ग़लति जो तायुन जेको आहे दुनिया में थींदो आहे त हिकिड़ो रिटन कॉन्स्टिट्यूशन हूंदो आहे, बर्तानिया में त उहो बि कोन्हे, पर असां वटि हिकिड़ो रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे, हुनजी इंटरप्रिटेशन जेका आहे, तशरीह जेका आहे उहो सुप्रीम कोर्ट खे करणी आहे। पर आउं चाहियां थो त कुझु मामला कानूनी नथा हुजनि, कुझु मामला जेके आहिनि उहे मतिलबु लाइक्स डिसलाइक्स ते ॿधल आहिनि, पसंदि नापसंदि ते ॿधल आहिनि। तंहिंजे करे डायलॉग अगरि हीअ सभु स्टेक होल्डर्स कंदा पाण में त इहो घटि में घटि पहिरें मरहले में हिक ॿिए जे साम्हूं वेहण जहिड़ा त थियनि, ऐं छो न वेहिजे? अगरि मुल्की मुफ़ाद आहे ऐं हीअ सीरियस आहे मामिलो, ज़ाहिर आहे सीरियस आहे, दहशतगर्दी ॾिसो वेन यू से डिजिटल दहशतगर्दी थींदी आहे हूंदी, मतिलबु आउं हुन ते बहस नथो कयां, पर आउं चाहियां थो हुन में बि
सिर्फ़ु एतिरो फ़र्क़ु करे वठिजे, दहशतगर्दी जे लफ़्ज़ खे जेको स्कूल में ॿारनि खे शहीद पियो करे, जेको असांजे फ़ौजी जवाननि खे शहीद पिया कनि दहशतगर्द, उन्हनि खे बि दहशतगर्द चऊं। ऐं हिकिड़ो माण्हू अगरि यासिर ते तनक़ीद करे पियो, कंहिं शख़्स ते तनक़ीद थिए पई हिकिड़ी नाज़ेबा न हिकिड़े मुहज़ब अंदाज़ में, तव्हां ॿिन्ही खे दहशतगर्द चई छॾींदो त हुन दहशतगर्द खे त तव्हां उनजी दहशतगर्दी उनजे एक्ट खे, उनजे अमल खे तव्हां माइल्ड करे छॾियो, थधो करे छॾियो त अच्छा हू बि दहशतगर्द आहे, ही बि दहशतगर्द, ॻाल्हि साॻी थी। एग्ज़ैक्टली। सो आई थिंक टेररिज़म इज़ टू बिग अ थिंग एंड टू सीरियस अ थिंग। बाक़ी जेके दहशतगर्दी जे अगरि के ज़ुमरे में डिजिटल ते अचे पियो, उहा हुन ते बहस नथो कयां, लेकिन तनक़ीद खे हू जेके दहशतगर्द आहिनि, हू तनक़ीद न पिया कनि, हू हिकिड़े माण्हू ॿार बच्चा शहीद पिया कनि, जवान असांजा शहीद पिया कनि, ही हिकिड़ी तनक़ीद थिए पई। सो आई थिंक लेट्स नॉट कंफ्यूज़ द टू, इहो मुंहिंजो ख़्यालु आहे, बाक़ी त हाणे जीअं मुनासिब आहिनि। सो आउं एग्री कयां थो मलिक साहिब त जॾहिं सुप्रीम कोर्ट हिकिड़ो फ़ैसिलो करे छॾियो आहे त अगरि असीं मुल्क में मतिलबु हर को पंहिंजी हलाईंदो त पोइ हीअ मुल्क में पोइ रूल ऑफ लॉ त नथो रहे। पोइ इहो हाणे जंगल वंगल नथो चवणु चाहियां, पर पोइ त हर कंहिंजी मर्ज़ी आहे कीअं उहो पंहिंजे मुंहुं हलंदो, पोइ त जेको ॾाढो सो क़ाबो थी वेंदो। थईम साहिब चवनि था सही PTI त सिर्फ़ु न चयो, थईम साहिब ॿी ॻाल्हि कई त पख्तून टोलो वेठो आहे अची PTI। सही मूंखे सम्झ नथो अचे थईम साहिब, ॾिसो हुननि जी जेका मेजर लीडरशिप आहे, हिकिड़ो आहे इमरान ख़ान, जेके न्याज़ी बि चवंदा आहिनि, हू छाकाणि न्याज़ी आहे, उहो हुननि जी पार्टी जो बानी आहे, चेयरमैन आहे। ॿियो हुननि जो अहम माण्हू आहे जनरल सेक्रेटरी, उहो हो शाहमूद कुरैशी, वाइस चेयरमैन आहे, हा वाइस चेयरमैन, उहो बि पंजाब सां आहे, पर सराइकी बेल्ट सां आहे। उन्हनि ॿिन्ही खे बंदि करे छॾियो अथनि। हाणे अहिड़े ॾुखे मौक़े ते भले जेको बि माण्हू साम्हूं अची मुंहुं ॾियण जी रासपो बि त करे न, त हाणे पख्तून टोलो हुनखे चई छॾणु मुंहिंजे ख़्याल ते मुनासिब न थींदो। हा हुननि जी लीडरशिप खे छॾे ॾियनि, पोइ ॾिसूं त पख्तून लीडरशिप आहे या पंजाब जी लीडरशिप। अब्दुल सबूर सुमरो शिकारपुर मां। जी सुमरो साहब छा चवणु चाहींदा? यासिर साहब, अस्सलाम वालेकुम काजी साहब। जेको ISPR जो स्टेटमेंट आहे, प्रेस कॉन्फ्रेंस आहे, इहा ईअं ई आहे। अॻे जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो दौर हुयो त भुट्टो साहब बि हिकमत यार ऐं बुरहानुद्दीन रब्बानी वारनि सां मिलंदो हुयो, ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो पंहिंजे किताब में बि लिखिया आहिनि इहे ॻाल्हियूं त कीअं अमरीकी सफ़ीर खे भुट्टो साहब घुरायो। ख़ैर इनशा त उन खां पोइ पूरी अॻवान जंग शुरू थी, ऐं अहिड़े तरीक़े सां हाणे बि हीअ जेका सदी आहे यूरोप जे डिक्लाइन जी आहे, ऐं यूक्रेन में हिते माण्हू सभु थींदा, हीअ जेके बि सिविलियन आहिनि पार्टियूं इन खे अॻे पोइ उहा ई पोज़ीशन ॾींदा। जीअं भुट्टे साहब जे दौर में अपोज़िशन हुई, वरी भुट्टे खां पोइ PP, ईअं ई तरीक़े सां जे ॿिए लीडर जे थ्रू हलंदी। ऐं हीअ सदी ऐं ईंदड़ सदी यूरोप में ईअं ई क्लास वार जी सदी आहे, उन लाइ सॼी तयारी आहे। थैंक यू सर। सबूर साहिब जी ॻाल्हि मूंखे सम्झ न आई से। हिकिड़ो त भुट्टे साहिब जे दौर में अॻवान वॉर शुरू न थी, भुट्टो साहिब खां बाद में 79 में थी, पोइ चई उअं ई थींदो, ख़बर न कीअं, मां सम्झी न सघियो। साईं चवंदा माना बेसिक मूंखे जेका सम्झ में आई त इमरान ख़ान साहिब माना PTI रहंदी, पर इमरान ख़ान साहिब माना न हूंदा, जीअं भुट्टो साहिब माना बेसिकली। साईं हाणे अलाह पनाह ॾिए, ऐं इहे अॻु थियूं आउं न कंदो आहियां, ज़ाहिर आहे। अच्छा, पर तव्हां जी ॻाल्हि कई त वाई नॉट सभिनी खे, ज़ाहिर आहे हिकिड़ो सुठी माना हिकिड़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके सॉल्व थियणु खपनि मुल्क में अंदरि, बट एट द सेम टाइम जॾहिं तव्हां हिकिड़े मेजर प्रोपोनेंट ऑफ जेको तव्हांजो हिकिड़ो मेजर चइजे त मुल्क जी हिकिड़ी सियासी हक़ीक़त आहे, उनखे पॉलिटिकल माफ़िया इहे नाला ॾेई चवणु, त पोइ इहे त पोइ ॾिसो न, लेट्स गिव हिन में आउं इहो छो चवां त हुननि PTI खे चयो, यस एक्ज़ैक्टली, आउं छो शायदि चयो बि हुजनि, पर जेसिताईं नालो खणी नथो चए DG ISPR त PTI हू आहे, हू चवंदा 9 मई वारा, न 9 मई वारा हूंदा, इंतिशारी टोला आहे जे 9 मई ते एक्चुअली कयो आहे, हूंदा, मूंखे ख़बर न आहे। सो लेकिन गुज़ारिश इहा आहे त लेकिन हिकिड़ी ॻाल्हि हिन जो तजवीज़ उन ते त पोइ उहो त ॻाल्हाए वरितोसीं, लेकिन प्रेस कॉन्फ्रेंस में इट वॉज ऑब्वियस, तमामु वाज़े हो त असांजी मिलिट्री लीडरशिप जेका आहे उहो हाणे इहो ब्लेम जेको वॉट एवर इज़ हैपनिंग, उहो हाणे चए थी त सिविलियंस हुन में मतिलबु हुननि जो ॾोहो आहे, हाणे ब्लेम
शिफ्ट थिए पियो। चवनि था त फ़ौज बीठियल रहंदी, फ़ौज हीअं करे थी। बन्नू खे बि हुननि जस्टिफाई कयो त भई अगरि असांजी हिकिड़े स्टैंडर्ड ऑपरेशन प्रोसीजर आहे, SOP आहे, अगरि हू अची लुटमार कंदा ऐं असांखे मतिलबु पथर कंदा त पोइ फ़ौज जो हिकिड़ो तरीक़ो आहे, पोइ फायरिंग मतिलबु ॿिए लफ़्ज़नि में पोइ जेको थींदो आहे उहो थींदो आहे। त लेकिन चवण जो मक़सदु आहे, ॾिसो ही मूंखे मदरसे ते जॾहिं ॻाल्हायूं पियो DGIS पिया त मूंखे यादि अची वियो त असां ही बन्नू ऐं के सिंध जो बाराड़ी या पंजाब जी बाड़ी इस्लामाबाद जे दिलि में यस वो जेको लाल मस्जिद मदरसो हो, छा नालो लाल मस्जिद जे अंदरि लाल मस्जिद इस्लामाबाद में खुलियो वेठा हो न। हा कीअं हाउ वॉज इट पॉसिबल विदाउट एनी उते के यानी कंहिंजी आशीर्वाद खां सवाइ उते हू ॿई जेके मौलवी बरादरान हुआ उहो मदरसो हलाए सघनि। ऐं त मदरसे अंदरि वियोसि, हुननि खे इंटरव्यू करे आयुसि ॿिनी भाइरनि खे। पूरो बाक़ाइदा वेपनरी ठहियल हुओ। उफ हू मां ॾिसी आयुसि, अलाए छा हो, वॉकी टॉकी अंदरि लॻा पिया। हू त ख़ैर उन महिल त हू मुशर्रफ साहिबु हुनखे फारिग करण ते लही आयो, जंहिंखां पोइ TTP वजूद में आई। त ॻाल्हि इहा आहे त हिते बि थोरो नज़रसानी कजे त हीअ सभु ठहिया ज़िया जे ज़माने में हिननि खे हिमतायो वियो, चलो उहो गुज़री वई ॻाल्हि। पर हाणे अगरि हीअ जेका शिकायत अॼु बहरहाल DG साहिब जी गुफ़्तगू मां हिकिड़ो शिकवा या हिकिड़ी ऐं ब्लेम जो लफ़्ज़ न बि इस्तेमालु कयां, पोलाइट कयां ॻाल्हि खे, त हिकिड़ो शिकायत हुई त यार सिविलियंस पंहिंजो कमु ठीकु न पिया कनि, एंड दैट इज़ वेरी सिग्निफिकेंट। इहो सिग्निफिकेंट हूंदो आहे जॾहिं ओपनली अची ॾिसो न हीअ सभु जेका चार्जशीट गिराई वई बेनामी अकाउंट्स सां हुननि त ज़ाहिरी तरह ते सिर्फ़ु जोड़ियो टेररिज़म खे, पर बेनामी अकाउंट्स मतिलबु करप्शन। So he didn't say कि करप्शन थिए थी। ये क्यों तो ऐसे कामों में माल बनाने के लिए होता है, ये कुछ बहुत माल बनाया गया है, तो ये बहुत माल करप्शन से बना है ऑब्वियसली। सो करप्शन हिन प्रेस कॉन्फ्रेंस के थोड़ो ॿ टे दफ़ा ॾिसण जी ज़रूरत आहे। माण्हू हिननि मां को घणो मुतमइन न थिया आहिनि, पर आउं सम्झां थो त हिकिड़ी बिटवीन द लाइन्स यस ऑब्वियसली मैसेज वॉज लाउड एंड क्लियर कि सिविलियंस पंहिंजो कमु ठीकु न पिया कनि। यस कॉलोनल मोहम्मद अमीन सुमरो हैदराबाद मां। जी सुमरो साहब छा चवणु चाहींदा? हा साईं ॻाल्हायां? जी साईं। हेलो जी साईं आवाज़ अचे थो? हा मां चवणु थो चाहियां त ही इंसाफ़ जी अदालतुनि में इंसाफ़ त आहे कोन। जी हेलो जी साईं जी। साईं मां पंहिंजे पीउ जी जाइ में 54 साल रहियुसि। जी घणा साल? जी साईं 54। हेलो ॻाल्हि कयो, तव्हां ॻाल्हाईंदा रहो। 54 साल रहियुसि साईं, पोइ मूंखे पुलिस धिका ॾेई कढी छॾियो। जी हा मुंहिंजो भाउ आहे हिकिड़ो जंहिं शाह जो रिसालो बि लिखियो आहे। जी हेलो जी साईं। शाह जो रिसालो साईं, लतीफ़ जो रिसालो लिखियो साईं, लतीफ़ अवॉर्ड मिलियल अथसि। ॻाल्हि कयो साईं, सवाल छा आहे? ॿुधो पिया न साईं? ठीकु आहे साईं, ठीकु आहे। साईं जी ॻाल्हि साईं। शाह जो रिसालो तो शाह लिखियो, रिसालो शाह ई लिखियो हुयो, तर्जुमो वग़ैरह या कोई तशरीह वग़ैरह का। साईं चवंदो 54 सालनि खां पुलिस लाइन मां शायदि कढी छॾियूं, जाती थी आहे बुज़ुर्गनि जो ख़्यालु करणु खपे। जी जब असद कैसर साहब त जीअं प्रेस कॉन्फ्रेंस थियण खां पोइ असद कैसर साहब तो KP में हम किसी भी किस्म का ऑपरेशन नहीं करने देंगे। बड़ी चिड़ाइण वारी ॻाल्हि आहे, हुननि त चयो न भई ऑपरेशन नथो थिए, ज़रूरी आहे त ऑपरेशन नहीं होने देंगे। भई ऑपरेशन त थिए ई न पियो, ऑपरेशन त थिए ई न पियो। जी हाँ हिकिड़ो सवाल अचे थो ज़हन में, हिन में त जीअं तव्हां ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे सभिनी खे टोटली अगरि कलेक्टिवली हिनखे प्रेस कॉन्फ्रेंस खे ॾिठो वञे त वॾो महसूसु थियो त इट वॉज़ एज़ अ केस टू बिल्ड अप अ केस के भाई सिविलियंस गवर्नमेंट्स मतिलबु उन्हनि मसला आहिनि, सिविलियन गवर्नमेंट एग्जीक्यूशन में मसला थियूं कनि, हे टेररिज़म खे पूरो सभु कुझु। पर फैसल वावड़ा कल्ह हिकिड़े प्रोग्राम में वेही ॻाल्हि आई त 7-8 जजनि जे ख़िलाफ़ु शायदि रेफरेंसिस जी ॿी ॻाल्हियूं अगरि जोड़ियूं वञनि त पोइ त तव्हां DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस खे फैसल वावड़ा सां छो विझो? हुनजी फैसल वावड़ा जेका ऑफिशियल पोजीशन त न आहे, बट उहो कीअं तर्जुमान आहे त एस्टैब्लिशमेंट छा पई चाहे?
लेकिन मज़ाक पंहिंजी जाइ ते फैसल वावड़ा इहो काफ़ी ॾींहंनि खां चए पियो बुलडोज़र फिरंदो, हाणे चए थो त 7-8 जजनि जे ख़िलाफ़ु रेफरेंसिस ॾींदा ऐं समूरनि इदारनि मां उन्हनि माण्हुनि जो सफ़ायो थी वेंदो जेके ऑपरेशन या इस्तेहकाम जे ख़िलाफ़ आहिनि। ॾिसो ही फैसल वावड़ा जेके ॻाल्हियूं करे पियो हिन जेको मौजूदा सेटअप आहे आइनी कानून इन में मुमकिन न आहे। पाण सिधो चई वठे फैसल वावड़ा जेको चवणो अथसि चई वठे त भई टेक ओवर थियण वारो आहे या मार्श इहे रेफरेंसिस थी वेंदा, छा थींदो हिन सां को फ़र्क़ु न पवंदो रहंदो। हा रहंदो जेको आहे रिएक्शन्स क्रिएट थींदा, रेज़िस्टेंस थींदो, कुझु इन सां सेटअप में रहंदे। ॾिसो मुशर्रफ साहब ऐं वरी मिसाल ॾियां थो, मुशर्रफ साहब जे ख़िलाफ़ ही जेको चौधरी इफ़्तिख़ार जॾहिं रिवोल्ट कयो या बाग़ी थियो या जॾहिं नो चई त उन महिल त पंहिंजो मुशर्रफ साहब वर्दी में मौजूदु हुआ, सदर पाकिस्तान हुआ ऐं आर्मी चीफ हुआ, अञा वर्दी कोन लाथियूं। तंहिंजे बावजूदि छाकाणि त सॼो हेठि मामिलो सिविलियन्स जे वर चढ़ियल हो, आइन जे वर चढ़ियल हो, कानून जे वर चढ़ियल ऐं चवां ॼाणी वाणी, त उन सबब जे करे हुनखे जॾहिं हाणे चयो छा हिन में जान कीअं छॾायां त हुनखे इमरजेंसी लॻाइणी पई। इमरजेंसी मतिलबु मार्शल लॉ लॻाइणो पियो। उनखां पोइ हीअ जेका पूरी वुकला तहरीक हिन सभु शइ हली, छाकाणि त तव्हांखे मतिलबु हिन सिविलियन जेको हीउ फसाड आहे, हीउ जेको बि आहे सॼो सिरिश्तो, इन में रहंदे फैसल वावड़ा जी ख़्वाहिशूं पूरी नथी थी सघनि। ज़ाहिर आहे किथे न किथे पोइ इहे पोइ जॾहिं पोइ केस बि ॿुधायो थो वञे, सिविलियन गवर्नमेंट्स बि वीक आहिनि, त पोइ हाणे छा थो करे सघिजे। पोइ कॉलर सां गॾु अब्दुल हकीम घुमण टिकर टूमा जी। घुमण साहब छा चवणु चाहींदा? असांजे अली क़ाज़ी साहब खे सलाम आहे। असांजे अली क़ाज़ी खे इहो अर्ज़ु आहे त जॾहिं मख़सूस रिश्तूं आहिनि पीटीआई जूं हक़ इहो ॾे जो आहे त इन ते क़ाज़ी साहब इलेक्शन कमिश्नर हुकूमत ऐं फ़ौज भला एॾो ज़िद छो कयो वेठो पीटीआई खे पंहिंजो हक़ छो मिले। ॿियो असांजी इहो अर्ज़ु आहे त सिंध में कारे कम जे करे अॼु बि हिकु नौजवान मोहम्मद अली मर फौत थियो आहे, लाइलाज थी वियो, जेका इलाज कोन थियो। गवर्नमेंट एॾा दावा करे बि कारे कमनि जा उन बीमारी ते अञा को कंट्रोल कोन थियो। नौजवान रोज़ाना मरनि पिया। माण्हुनि जे तरक़ी आहे कोन, सुबुह इमरान, मजद इमरान, शाम इमरान, बसि ॿी जी। ॿियो बि कॉलर मनसब डायरी नवाब शर्मा जी। डायरी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। जेको ही कल्ह सांगड़ में मसइलो थियो जेको सर ख़ासि केॾी जेको शख़्स खे क़तल कयो वियो सर, इन बाबति छा तव्हां चवो, छा ॼाणणु चाहींदो? अच्छा ठीकु आहे। कल्ह वारो सांगड़ जो आहे साईं। तव्हां चयो घुमण साहब त मिलणु खपनि पीटीआई खे सीटूं, फ़िलहाल त कोर्ट बि चए थी, पर MNA MP खमजण शुरू थी विया आहिनि। यस। पीटीआई जेका आज़ादु उम्मीदवार आहे त न हू हूंदा, न पंहिंजा हल्फ़नामा जमा कराईंदा या हल्फ़नामा उन्हनि खे थोरो सॉफ्टवेयर अपडेट करे मथां उन्हनि खां चइजे त ओचितो उन्हनि खे जमात इस्लामी में या पीपल्स पार्टी में शामिलु थियण जो शौक़ु अची वञे। मिसाल थी सघे थो ज़ाहिर आहे। सो ज़मीर बदिलिजी वञे। ऐं लेकिन सियासत जेका आहे उहा हाणे अगरि ही जीअं हले थो किसो ईअं ख़ैर आउं नथो सम्झां ईअं हली सघंदो, लेकिन नेवरदलेस तव्हां ॾिसो त ॿ माण्हू कल्ह हिकिड़ो नवाज़ लीग जो छॾे हलियो वियो, हू जेको कियानी हो, जेको पॉलिटिकल सेक्रेटरी हो मियां नवाज़, नालो ज़हन में अची वेंदो त उहो नवाज़ लीग खे छॾे हलियो वियो। ऐं जेको पीटीआई जो चङो मुड़ुसु हो, तमामु सीनियर पोज़ीशन, शफ़क़त महमूद एजुकेशन मिनिस्टर बि रहियो, एक्स ब्यूरोक्रेट बि आहे, उहो सियासत खे ई ख़ैराबाद करे वियो। त हिन महिल आउं नथो सम्झां त हुनखे को प्रेशर हूंदो, हुनखे सियासत सम्झ में न अची रही हूंदी त ही ॾाढी गंभीर सियासत थी वई आहे। कॉलर डायरी साहब जी ॻाल्हि ते अचूं था। कॉलर वेठो आमिर अली कराची मां। जी आमिर साहब छा चवणु चाहींदा? थैंक यू वेरी मच यासिर साहब। एक्चुअली कुझु ॾींहंनि खां वठी असां कंटिन्यूसली मीडिया में ॿुधूं पिया त पावर प्लांट्स खे ऑन द बेसिस ऑफ कैपेसिटी चार्जिस अजीब गरीब क़िस्म जी हिकिड़ी नई क़िस्म जस्टिफिकेशन आहे त कैपेसिटी चार्जिस में ईदर दे आर प्रोड्यूसिंग इलेक्ट्रिसिटी आर नॉट, दे हैव बीन पेड ह्यूज अमाउंट। त इहो त इट्स अ काइंड ऑफ क्रिमिनल सॉर्ट ऑफ एग्रीमेंट है, जंहिंजे करे आम माण्हुनि जी त मिलियंस ऑफ रुपीज़ हैव बीन वेस्टेड। त इहो कहिड़ी तरह जो इहो तरीक़ेकार आहे? ऐं इहो
बिल्कुलु ई अजीब आहे जीअं मिसाल तौरु तव्हां मुलाज़िम हुजो कमु कुझु बि न करियो ऐं तव्हांखे पे कई वञे त इन हवाले सां जेका क्रिमिनल नेग्लिजेंस आहे हू इज़ रिस्पॉन्सिबल फॉर दैट ऐं हाउ टू पेनलाइज दोज पीपल काज़ी साहब जिन हिन हवाले सां कुझु हाईलाइट कंदा थैंक यू वेरी मच ठीकु आहे जी आमिर साहब हिन ते त आऊं त काफ़ी सालनि खां ॻाल्हि कंदो हुउसि पोइ हाणे लेकिन इहे बिल्कुलु अॻवान पॉलिसी वांगुरु इशू हो त पहिरीं चयो वेंदो चुप कयो पोइ ही ओचितो हाणे गौहर ख़ान ऐं हिननि ही जेके पाणे ई निकिरी आया आहिनि ऐं लेकिन हक़ीक़त त इहा ई आहे त तव्हां हिकिड़ो माण्हू तव्हांखे बिजली जो यूनिट न ॾे तव्हांखे हज़ारे करोड़ रुपया ॾियो था लेकिन मुंहिंजे लाइ अॼु गौहर एजाज़ जेको अॻूणो निगराननि जे दौर में वज़ीर हो मुंहिंजो इहो इंकशाफ़ मुंहिंजे लाइ नई ॻाल्हि हुई त हिननि जेके ही 40 कंपनियूं आहिनि IPPs जूं हिन मां 80% जेके आहिनि उहे पाकिस्तानी मालिकान आहिनि जी हा त पोइ यार हिननि जी ॿाह मोड़ण में केतिरी देरि लॻे थी इंटरनेशनल खे त नथा पुॼी सघूं वॾियूं फैमिलीज़ आहिनि वॾियूं हुजनि नंढियूं हुजनि भाई मुल्क खे लुटे मारे पूरो कयो अथनि न नास करे छॾियो अथनि भला 3 साल त आख़िर में माफ़ु करे छॾीनि पाकिस्तान खे भई 27 साल हिन मुआहिदनि जे करे लुटे मारे असांखे नास कयो अथनि अॼु बिजली जो सॼो बुरहान इन्हनि IPPs जे करे पर 3 साल गंज करे वरितो हूंदो न लखे करोड़े रुपया कमाए वरिता हूंदो न अरबे रुपया लखे करोड़े ने लखे अरबे रुपया कमाए वरिता माफ़ु करे छॾीनि 3 साल त पोइ तव्हां मां एतिरो असां फुरियोसीं आख़िर में तव्हांखे आख़िर में असीं ॾियूं था बख़्शिश करे छॾे वञनि त somebody has to put this house in order ही असांजा मेजर इशूज़ आहिनि ऑफकोर्स दहशतगर्दी मेजर इशू आहे बट ऑफकोर्स ही सभु मेजर इशूज़ आहिनि अॻवान पॉलिसी हाणे जॾहिं सिविलियन बि चवनि था अॻवान इशू आहे हाणे जॾहिं मिलिट्री इस्टेब्लिशमेंट बि चए थी हाणे जॾहिं एस्टेब्लिशमेंट जा वेझा माण्हू बि चवनि था IPPs जो मुआहिदा ग़लति आहिनि मिनिस्टर बि आख़िर भला पोइ ठीकु केरु कंदो जी हा अगरि सभु माण्हू चई हलिया वेंदा त पाकिस्तान जा असां वांगुरु त चई असीं त चवण खां सवाइ कुझु करे नथा सघूं भई असांजो धाड़ियल मसइलो आहे अमन अमान मसइलो आहे असीं त कुझु चई सघूं था पर अगरि IG ऐं होम मिनिस्टर बि चई हलिया वञनि त हीउ मसइलो आहे मिसाल चवां जेके पाकिस्तान लेवल ते ही प्रॉब्लम्स आहिनि सभई चवनि जा प्रॉब्लम आहिनि हल कयो न केरु हल करे ॾींदो हाणे त ख़ैर बाइडन बि न रहियो न त उनखे चऊं वीचारे खे मूंसां वास्तो हाणे ट्रम्प अचे पियो जी हा हाणे ॾिसो होॾां केरु ठीकु आहे वॾी महिरबानी साहब नाज़रीन अॼु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में